सर कल मां हिकिड़ी बावीह की दाख़िल कई SHO मेरापुर ऐं DSP जे मेरापुर जेको हुन में फ़रियादी हुयो अब्दुर्रहमान मुग़ल हुयो ऐं हिकिड़ी मां 491 फाइल कई रेड जे लाइ थाणे जे मथां। हुन जे करे मुंहिंजे मथां राति 12 बजे SHO मेरापुर DSP मेरापुर हिननि रेड करे मुंहिंजे नंढे भाउ खे बि खणी विया आहिनि ऐं कुझु सामान वग़ैरह बि चोरी करे विया आहिनि, कुझु सामान भन टोड़ बि करे विया आहिनि। असांजी आला हकूमत ते इहो आहे त मुंहिंजो जेको भाउ रिकवर कराए वञे ऐं हिन जे मथां स्ट्रिक्टली एक्शन वरितो वञे। मुंहिंजे भाउ जेको नालो खणी विया आहिनि हुनजो नालो आहे ज़रीन ख़ान कंबो, हुनखे राति खणी विया आहिनि 12 बजे तक़रीबन। पुलिस यासर अली शहर, इज़हार अली लाहौरी DSP ऐं ॿिया नामालूम पुलिस वारा हुआ। एडवोकेट हाई कोर्ट हिन जे भाउ खे राति जो 12 बजे जेको आहे खणी विया आहिनि ज़रीन ख़ान खे। इहो इंतिहाई जेको आहे ख़ुदो अमल आहे SHO मेरापुर जो। असां आला इख़्तियारनि खां घुर कयूं था त हिन जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु एक्शन खयो वञे ऐं चीफ जस्टिस खां ऐं DIG खां जेको घुर था कयूं त हिन जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु एक्शन कयो। SHO मेरापुर ते पुलिस गर्दी ना मंजूर, पुलिस गर्दी ना मंजूर, पुलिस गर्दी ना मंजूर, गुंडा गर्दी